पर जेकॾहिं को कुर्बानी जे निमाज़ पढ़ी वञी शैतानगिरी खे लॻंदो आहे, अलाह साईं फरमाए थो 12 महीना हुनजो रिज़्क़ रोज़ी तंग कंदो आहियां, पिनण जहिड़ो थी वेंदो आहे, कमाए कमाए थकबो आहे पर हुनखे बरकत कान पवंदी आहे। अलाह करे, अलाह जो रसूल करे, रब करीम तव्हां असांखे बरकतूं नसीब फरमाए। हाणे हीअ निमाज़ बरकातूं पढ़बी आहे, हिन जी नियत हीअ कबी आहे, नियत कयमि नमाज़ बरकातूं ईद वाजिबुल उज़हा साण सभिनी तकबीरुनि जे सना नमाज वास्ते अल्लाह जे मोहतरफ काबतुल्लाह शरीफ जे पुठियां पेश इमाम जे इहे चई पोइ अल्लाह अकबर करे हथ ॿधी बीहबा। हथ ॿधी बीहण खां बाद में मौलवी साहब पढ़ंदो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक। तव्हांखे यादि आहे, तव्हां बि पढ़जो। उन खां पोइ वरी थींदो अल्लाह अकबर, कननि ते हथ खणी वञिजो, छॾे ॾिजो। वरी ॿियो दफ़ो अल्लाह अकबर, कननि ते हथ खणी वञिजो, वरी छॾे ॾिजो। टियों दफ़ो अल्लाह अकबर, हथ ॿधी बीह रहिजो ऐं ख़ामोश थी करे अलहम्द बि ॿुधजो, सूरत बि ॿुधजो। उन खां पोइ वरी ॿी रकात शुरू थींदी। ॿी रकात में शुरू में ई किरात कबी, किरात जमल ख़तम थींदी, अलहम्द खां पोइ सूरत ख़तम थींदी। सूरत खां बाद वरी तकबीर लॻंदी, उन्ही में तव्हां रुकू में न वञिजो, कननि ते हथ खणिजो। रुकू खां पोइ ॿी रकात में अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर 3 दफ़ा। पोइ चौथो दफ़ो तकबीर लॻंदी, पोइ तव्हां सजदे में वेंदव। पोइ अॻिते वरी तव्हांजो दॻु ॾिठल आहे, तव्हांखे सवलाई थी पवंदी आहे। इंशा अल्लाह ताला मिंटनि में निमाज़ थी वेंदी। उन खां बाद ख़ुतबो मुख़्तसर थींदो। मुंहिंजे महबूब नबी फरमायो आहे, जंहिं ख़ुतबो न ॿुधो तंहिं ॼण निमाज़ ई न पढ़ी। तव्हांजे करे 2 मिंट ख़ुतबो ॿुधी दुआ ख़ैर जी घुरी वञिजो। ये नमाज 2 रकात वाजिब है। इसकी नियत का तरीका ये है, 2 नमाज वाजिबुल उज़हा अल्लाह ताला के लिए मुंह मेरा काबे की तरफ, अल्लाह अकबर के बाद कानों तक हाथ ले जाएं और बांध ले, फिर सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक पढ़ करके खड़े हो जाएं। जब फिर दोबारा तकबीर कही जाए तो तीनों तकबीरों में हाथ कानों तक ले जाएं और तीसरी तकबीर में बांध ले और फिर चुप करके खड़े हो जाएं। फिर किरात होगी, उसके बाद फिर रुकू में जाएंगे, सजदे करेंगे। दूसरी रकात में शुरू में ही अलहम्द शरीफ पढ़ा जाएगा, उसके बाद सूरत पढ़ी जाएगी। उस सूरत के खत्म होने के बाद तकबीर कही जाए तो कानों तक हाथ ले जाए और 3 दफा तकबीर कहे और तीनों बार हाथ खोल करके कानों तक ले जाए। चौथी तकबीर के बाद रुकू में जाएंगे, फिर आगे नमाज पढ़ेंगे। अल्लाह ताला का दुआ है, अल्लाह तमाम सभी जी नमाज कबूल फरमा। सब उठी भी हो, सब सिद्धू करे भी हो।